आए मोमिनो, आए मुसलमानो, आए रोजेदारो, रब जे राह में खैरात करण वारो, नमाज़ों पढ़ण वारो, इबादत अल्लाह जी करण वारो, रमज़ान मुबारक जी इज्जत करण वारो, तव्हां रमज़ान खे राज़ी कयो आहे। रमज़ान जंहिंसां राज़ी थी वियो आहे, अॼु रहमान बि उन्हनि सां राज़ी आहे। अज अल्लाह पंहिंजे माननि जा गुनाह माफ़ करण जो ऐलान कंदो। गुनाहनि जे माफ़ीअ जो ऐलान रब ज़ुल जलाल जो कंदो आहे। त ऐ ईमान वारो, तव्हां अल्लाह जे दरबार में अचो। रब जी ज़ात तव्हां ई असांखे ईद जी जेका निमाज़ ॾिनी आहे उहा बतौर शुक्राना रब जो शुक्र अदा कयूं जो अल्लाह असांखे रमज़ान जा रोज़ा नसीब कया, इबादत नसीब कई, तक़दीस तहलील रब जी नसीब थी, रब जो हम्द बयान कयोसीं, इहा ॻाल्हि नसीब थी। अल्लाह जे बुलंद शान में असां तकबीरात जेका पढ़ूं पिया या पढ़ंदासीं या जेके पढ़ियो अचूं पिया, अल्लाह जो हम्द जेको बयान कयूं पिया, रब्बे ज़ुल जलाल इन पंहिंजे हम्द जे सदके अॼु माननि जा गुनाह माफ़ करे छॾींदो। इहो शुक्राने जो जेको नफ़ल आहे, नमाज़ ईद आहे, ईद फितर आहे, इन जे करे मुसलमान अदा कंदो आहे त अल्लाह जो शुक्र अदा कयूं। ऐ ईमान वारो, जल्दी अल्लाह जे घर ॾे अचो, वधंदा अचो। टाइम थोरो आहे, टाइम जेको मुक़ररु थियल आहे, कोशिश असांजी थींदी त उन टाइम ते नमाज़ खे अदा कयूं। पर कुझु दोस्त सुस्ती करे वींदा आहिनि, पोइ नमाज़ निकिरी वेंदी आहे, शिकायत कंदा आहिनि त उन्हनि जे ख़िदमत में अर्ज़ आहे त अॼु भलारो ॾींहुं आहे, जल्दी करे तैयारी करे अल्लाह जे दरबार में अचो। रब जी नमाज़ पढ़ी, रब जे दरबार में दुआऊं घुरूं त अल्लाह जी ज़ात असांजे मुल्क तां नजाल आहे, ज़ुल्म लाहे, परेशानियूं लाहे, गुरबत लाहे। रब्बे ज़ुल जलाल असां सभिनी मुसलमाननि खे रिज़्क़ हलाल कुशादो अता फरमाए, हराम खां पनाह अता फरमाए, हलाल कमाइण हलाल खाइण जी रब तौफीक अता फरमाए।